अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेहराण न्यूज़। शुरू कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया रतो देरो में रिपोर्ट एहसान बोसार जी। लाड़काणो पुलिस में रोहल ख़ान खुसो जी हिदायतनि ऐं हुक्मनि ते ॾोहारियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन। 7 मुख़्तलिफ़ हंधनि तां जवाबदार गिरफ़्तार, हथियार मंशात ऐं 2 मोटरसाइकिलूं हथ। तफ़सील मूजिब रतो देरो पुलिस 2 जवाबदारनि महताब उर्फ़ मेतो वैसर ऐं शहबाज सियांच खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस ॻुझी इतला ते जवाबदार गफ़ार चांडियो रेवासी ज़िले जागीर कंबर शहदादकोट खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार मंशात फ़िरोज़ मोहम्मद बख्श बिरोई खे 1 किलो 1100 ग्राम खां वधीक चर्स समेत गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो आहे। जवाबदार दरिया ख़ान लिगारी खे बिना जवाज़ पिस्टल ऐं गोलियुनि समेत गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो आहे। 2 मंशात फ़िरोज़नि जवाबदार वसीम चांडियो ऐं शोएब गादी खे चर्स ऐं भंग समेत गिरफ़्तार करे धारदार केस दाख़िल कया विया आहिनि। 1/9/2024 ते अल आतिफ़ होटल वारे इलाइक़े मां चोरी थियल CD70 मोटरसाइकिल हथ करे असल मालिक आमिर भुट्टो जे हवाले कई वई। 3/10/2024 ते डेरा रोड वारे इलाइक़े मां कब्ज़े में आयल CD70 मोटरसाइकिल मॉडल 2024 हथ करे असल मालिक मोहम्मद ख़ान किलोड़े हवाले कयो वियो।